हालाणी भरसा ॻोठ हाजी खान हालेपुट में हालेपुट नौजवान इत्तेहाद ॻोठ हाजी खान हालेपुट जे सदर आरिफ हालेपुट, नायब सदर आबिद अली हालेपुट, जनरल सेक्रेटरी अब्दुल बारी हालेपुट ॿियनि तरफ़ां पंहिंजे ॻोठ सक़ाफ़त ऐं इत्तेहाद जी मुनासिबत सां प्रोग्राम मुनक़द कयो वियो, जंहिंमें नौजवाननि इत्तेहाद ते तक़रीरूं पिणु कयूं ऐं महिमान ख़ासि हालाणी जे मुअज़्ज़िज़ शख़्सियत मुरीद सोलंगी हालेपुट नौजवान इत्तेहाद जे सदर आरिफ हालेपुट सिंध जी सुखड़ी अजरक ऐं टोपी पिणु ओढ़ाई ऐं आयल महिमाननि खे अजरक पिणु पाराया। नायब सदर आबिद अली हालेपुट तरफ़ां नेशनल प्रेस क्लब हालाणी जे सहाफ़ी वकार ख़ासि कली खे पिणु सिंध जी सुखड़ी अजरक पिणु पाराया ऐं सियासी समाजी ऐं बिराद जे माण्हुनि वॾे अंग में शिरकत कई। आख़िर में दुआए ख़ैर घुरी वई। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।